अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी ज़बरदस्त नेक्स्ट एपिसोड जी कहाणी ॿुधाईंदा हलूं। दोस्तों, तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे ॿुधायां, जॻहि हाणे किस्त अचण वारी आहे। इन में त थोरी हेडलाइंस तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त जेको भाउ आहे पंहिंजी धीउ सां मुंहुं मारी कंदो मीर जे करे, इन जी पाण में पीउ ऐं जेके न्याणी जी मुंहुं मारी थींदी। ऐं जेको नवाब खान आहे उहो पुलिस बचींदो सजावल खान जे मथां, ऐं जेको आहे मीर ऐं जेको आहे उन्हनि राणियुनि खे कढण जे लाइ मायुनि खे ऐं लीमे खे बि बचे छॾींदो होॾे। ऐं भावल वारा जेको आहे बख़्शल जे पोयां बख़्शल खे जेको आहे शेर अली पंहिंजे हिसाब सां उतां हिकु पासे करे छॾींदो। ऐं पुलिस इहो गड़धाल मचाइण वारी आहे नेक्स्ट एपिसोड में। इहो तव्हांखे हेडलाइंस वरी मूं ॿुधाए छॾी त इहो ईअं थियण वारो आहे। अॻिते छा थींदो दोस्तों, अॻिते इहो ॿुधाए छॾियां तव्हांखे मां। इन्हनि जी ईअं ई वठ पच हलंदी रहंदी, दुश्मनी सजावल खाननि जी वधी वेंदी ऐं मीर खे इस्तेमालु कंदो सजावल नवाब खान जे ख़िलाफ़ु। ऐं जेको नवाब खान खे बि ख़बर पइजी वई आहे त मीर हिते आहे। सजावल ॻाल्हियुनि ॻाल्हाइण में पाण ई ॿुधाए छॾियो त मीर मूं वटि आहे। इन जे करे ई हाणे नवाब खान खे अञा ख़तरो वधियो। मीर बि उते, मोमल बि उते, लीमे जी घरवारी उते सजावल वटि। सजावल जी सपोर्ट बि आहे ऐं पुलिस बि ड्रिजे थी त सजावल खे ईअं कीअं गिरफ़्तार कयूं। हाणे गिरफ़्तार करण जे लाइ पूरो ज़ोर लॻाईंदी पुलिस त माण्हू हथ अचनि सबूत, पोइ सजावल खे गिरफ़्तार कयूं। सजावल जो बि मथे ताईं हले थी ॻाल्हि। अॼुकल्ह इहा ई वजह आहे, इन जे करे ई दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो जहिड़ो इन्हनि जो पियो फिरंदो, अहिड़े हिसाब सां भावल सिर्फ़ु बचियल आहे। वजह आहे वक़्त जी, न त इहो बि टंगियल हुजे आहे नवाब खान जे हथां। वीडियो पुॻो आहे दोस्तों, पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं ॿी किस्त में। ख़ुदा हाफ़िज़।